मीरपुर खास ब्यूरो रिपोर्ट। मीरपुर खास में PMDC तहत मेडिकल कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जे दाख़िलाउनि में शागिर्दनि खां करोड़े रुपयनि जी फ्रॉड जी मुख्य जवाबदार डॉक्टर मोहम्मद जहांगीर मोती ख़िलाफ़ हिकु ॿियो केस दाख़िल कयो वियो आहे। फ़रियादी अली रज़ा जी फ़रियाद ते सेटेलाइट टाउन थाणे ते फरेब फ्रॉड जालसाज़ी ऐं धमकियूं ॾियण जे इल्ज़ाम तहत केस दाख़िल कयो वियो आहे। फ़रियादी चयो त जाली डॉक्टर मोहम्मद जहांगीर मोती जवाबदार मूंखे मेडिकल स्कूल में दाख़िला कराइण जे नाले ते 1,40,00,000 रुपया वरिता ऐं दाख़िला न ॾियण ते जॾहिं हिन रक़म घुरी त हिन मूंखे असलो ॾेखारे मौतमार धमकियूं ॾिनियूं। SHO सेटेलाइट टाउन जो चवणु हो त केस में नामज़द जवाबदार मीरपुर ख़ासि पुलिस खे अॻु बि केतिरनि ई केसनि में घुरबल आहे। टंडो अलिहाड़ ज़िले में जवाबदार इश्तिहारी ॾोहारी पिणणाए जंहिंखे 2 साल कैद ऐं 1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई हुई। साॻे केस में जवाबदार डॉक्टर मोहम्मद जहांगीर 2 महीना टंडो अलिहाड़ जेल में कैद हुयो ऐं ज़मानत ते फरार थी वियो हो ऐं अञा ताईं फरार थियल आहे। पुलिस टीम जोड़ी रही आहे। ज़रियनि जी इतला टीम जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ इस्लामाबाद वेंदे वाज़े रहे त मेडिकल कॉलेज में दाख़िला जे नाले ते शागिर्दनि खां करोड़े रुपयनि जो फ्रॉड कयो वियो हुयो। जवाबदार मोहम्मद जहांगीर पंहिंजे साथियुनि सां गॾु फ्रॉड जी कार्रवाइयुनि में मुलविस रहियो हुयो।